गुज़िरियल ॾींहुं मुल्क जी अदालतनि खां इंसाफ़ घुरंदड़ सिंध जी न्याणी उम्मे रुबाब जा जेके मक़तूल वारिस हुआ उन्हनि जे केस जो लॻभॻि 8 साल ऐं 400 पेशियुनि खां पोइ फ़ैसिलो ॿुधायो वियो, जंहिंमें इहा ॿुधायो वियो त उतां जे जेके सरदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जो जुर्म साबित नाहे थियो। इन जे करे उन्हनि खे इन केस खां बाइज़त बरी कयो वञे थो। इन सूरत हाल के साम्हूं रखंदे डॉक्टर आकाश अंसारी जो हिकु नज़म आहे। डॉक्टर साहब लिखे थो त मुंहिंजे मुल्क जी हर का कोर्ट ॼण कंजरी जो कोठो आहे। मुंहिंजे मुल्क जी हर का कोर्ट ॼण कंजरी जो कोठो आहे। जद कानून आ कूड़ो बादशाह जंहिंजो सिक्को खोटो आहे। मुंहिंजे मुल्क जी हर का कोर्ट ॼण कंजरी जो कोठो आहे। जज बि ॼण जूनी कस्बियाणी जंहिंजे हथ में साइमी बदिरां सोपारी ऐं सरूतो आहे। मुंहिंजे मुल्क जी हर का कोर्ट ॼण कंजरीअ जो कोठो आहे। जेको हर वॾेरे जे साम्हूं सारा कपिड़ा लाहे थो पंहिंजी ते PCO जी पहिरीं मोहर हणाए थो। नज़रिया ज़रूरत ख़ातिर नथ नहीं टोड़ाए थो। हिन मुल्क जी हर का कोर्ट ॼण कंजरीअ जो कोठो आहे। ॼण कंजरीअ जो कोठो आहे।